हिते अॼु गॾु थिया आहियो। असांजो अॼु हिते जेको धरणे हणण जो मक़सदु आहे उहो जेको हिते तारीख़ में बदतरीन धांधलियूं ठहियूं बल्दियाती इलेक्शन में तव्हां सभिनी जे अॻियां साम्हूं आहिनि। अॼु असीं सभु उन जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज थिया आहियूं। इहे जेके धांधलियूं हुयूं उहो प्री पोल रिगिंग खां स्टार्ट थियूं। पहिरीं जेका डीलिमिटेशन ठही आहे उहो सरासर नाजाइज़ ई आहे हिते थर ऐं ग़रीब माण्हुनि सां। जेका डीलिमिटेशन थी 1980 जा जेके सेटलमेंट सर्वे जा नक्शा हुआ उन्हनि नक्शनि खे बि हिननि मिटाए करे विदाउट सिग्नेचर्स रेवेन्यू ऑफिसर्स जे नक्शा पास कराए हिते ज़ोरी ज़बरदस्ती देहूं जेके नक्शे में मिलण बि न थियूं उन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती मिलाए या जेके अॻे देहूं यूसीज़ में गॾु हुयूं उन्हनि खे हटाए करे डीलिमिटेशन करे तकबंदियूं ठाहियूं वयूं। इहा शुरूआत हुई बल्दियाती इलेक्शन में धांधलियुनि जे ख़िलाफ़। उनखां पोयां हिते मनपसंद पोलिंग स्टाफ लॻाया विया। कंहिंजो पुटु कंहिंजो भाउ कंहिंजो पीउ कंहिंजो चाचो जेके इलेक्शन में बीठल हुआ उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स ऐं हिते पोलिंग स्टाफ लॻाया विया। असां उनजे ख़िलाफ़ काफ़ी एप्लीकेशनूं ॾियूं पर हिते कंहिं बि असांजी तदारुक न कई। इहा हिकिड़ी प्री पोल रिगिंग जी सिंध हुकूमत जी साज़िश हुई। असां उनजे ख़िलाफ़ अॼु सरापा एहतजाज थिया आहियूं हिते। उनखां अलावा असां इहो कंप्लेनूं कयूं त हिते पाकिस्तान फ़ौज ऐं पाकिस्तान रेंजर्स लॻाई वञे। उनखां अलावा हिते फेयर इलेक्शन न थींदी। हिते हुकूमत खे ख़बर हुई उनजे बावजूदि बि हिननि कंहिं बि पोलिंग स्टेशन ते को सिक्योरिटी मुहैया न कई। जेका पुलिस ऑफिसर्स बीठल हुआ उहो हिते सभु हुकूमत जा धुर बणियल हुआ। हुकूमत खे सपोर्ट कयूं पिए उन्हनि जे हूंदे हिते नाजाइज़ी थी आहे। तव्हांजे वोट जो धाड़ो लॻो आहे। असां उनजे ख़िलाफ़ हिते सरापा एहतजाज थिया आहियूं। उनखां अलावा पोलिंग ॾींहं ते ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि सां तमामु घणियूं ज़्यादतियूं थियूं। हिते 12 खां गुंडा घुराए 3 ज़िलनि जा SP घुराए 3 ज़िलनि जूं पुलिसूं घुराए हिते ज़ोरी ज़बरदस्ती असां वटि सबूत मौजूदु आहिनि। तीर ते कूड़ा जाली बैलेट पेपर्स असां पकड़िया आहिनि। हर पोलिंग स्टेशन ते 800 खां 1000 जाली वोट विधा विया। तव्हांजे वोट ते धाड़ो हयो वियो। उनखां अलावा जेको कानूनी इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन बि हुयो त हिननि खे हर पोलिंग स्टेशन ते 11 ऐं 12 फार्म मुहैया करणो हुयो। उन में वॾो गैप आहे। जेको कास्टिंग ठही आहे उहा तमामु घणी थी वई आहे। बैलेट पेपर जा जेके सीरियल नंबर आहिनि उहे मैच नथा थियनि। इहो हिकिड़ो तमामु वॾो सबूत आहे त हिते सिंध हुकूमत सरेआम धांधली कई आहे। तव्हांजे वोट जो धाड़ो हयो आहे। उनखां अलावा हिननि खे 11 ऐं 12 फार्म तस्दीक शुदा ॾियणो हो हर पोलिंग स्टेशन ते उहो न ॾिनो वियो। इहा बि हिकिड़ी धांधली जी प्लैनिंग हुई। उनखां अलावा हिते सरेआम हुकूमती मशीनरी जे इस्तेमाल ते पोलिंगनि ते ज़ोरी ज़बरदस्ती झेड़ा कराए वायोलेंस कराए पोलिंगूं बंदि करायूं वयूं। ऐं पाण शायदि आहियां खारसर पोलिंग ते ADC 2 अची DC साहब जी फ़ोनुनि ते ADC 2 अची ते पोलिंग खणण जूं धमकियूं ॾिनियूं। ऐं पाण हुते मौजूदु हुअसि। इहा हिकिड़ी सरेआम धांधली ठही आहे तव्हांजे वोटनि जे हक़ जी। असीं तव्हां सभिनी खे ॿुधायूं था असीं अरबाब ख़ानदान हिते पाकिस्तान जी आज़ादी खां अॻु में बि असां माण्हुनि जी धड़ियप कई आहे। अॼु बि करियूं पिया। इंशाअल्लाह आख़िरी ॾींहं ताईं असीं कंदा रहंदासीं। तव्हां हर कंहिं मायूस न थियो। असीं तव्हां सां गॾु आहियूं। ही जेके सूबेदार SHO तव्हांखे धमकाइनि पिया असां हिननि खे अॼु खुलो ॿुधाइणु चाहियूं था त जान ऐं माल जी हिफ़ाज़त स्टेट जी ज़िमेदारी हूंदी आहे। पाकिस्तान जे आइन में जेकॾहिं स्टेट असांखे हिते जे ग़रीब माण्हुनि खे उहा हिफ़ाज़त नथी ॾे त पोइ हाणे असां उन्हनि जी ज़िमेदारी खणूं था। ऐं को जानी या माली नुक़सानु थियो त उन जी ज़िमेदार हिते जी इंतिज़ामिया पुलिस हूंदी। जेकॾहिं न त माण्हुनि खे जानी ऐं माली हिफ़ाज़त ॾिनी वञे। हिननि जेको वोट ॾिनो आहे उनजे वोट जी सज़ा हिननि खे न ॾिनी वञे। हिननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जेकॾहिं न त इहे माण्हू पुरअमन आहिनि। इहे हाणे पंहिंजो सबर जो पैमानो लबरेज़ करे चुका आहिनि ऐं हिननि खे पुरअमन रहंदो। असीं सलाम पेश करियूं था। तव्हां हेॾे 15 सालनि में ॾुखे दौर में हूंदे बि तव्हां पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिता। तव्हां असां सां गॾु बीठा। तव्हां पंहिंजो वोट जो हक़ अदा कयो। तव्हांखे सलाम हुजे। तव्हांजी महिनत खे सलाम हुजे। तव्हांजी फतेह ठही आहे। हक़ीक़ी हक़ जी फतेह ठही आहे। अॼु इहे ॾिसी चुका आहिनि त इहे हाराए चुका आहिनि। हक़ ऐं सच जी फतेह थी चुकी आहे ऐं तव्हां खटियो आहे। महिरबानी।